सिंध सरकार मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो मुलतवी करण जी सिफ़ारिश करे छॾी। पुलिस एहलकार ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में ड्यूटियूं करे रहिया आहिनि। IG सिंध घरू खाते के एहलकारनि खे खोट जे हवाले सां आगाह करे छॾियो। सिंध में जल्द मकानी चूंडूं कराइण मुमकिन न आहिनि। सिंध हुकूमत जो इलेक्शन कमीशन के खुलियल ख़त में मौक़िफ़। वज़ीर आज़म बोर्ड मुतासिरनि बाबति डैशबोर्ड जी कारकर्दगी बेएतमादी ज़ाहिर करे छॾी। इफ़्तिताह करण खां इनकार। शहबाज शरीफ़ चयो आहे त डैशबोर्ड न पर मज़ाक आहे। हीउ अहिड़ो डैशबोर्ड न आहे जंहिंजी क़ौम खे ज़रूरत आहे। डैशबोर्ड ते बोर्ड मुतासिरनि बाबति मुकमल तफ़सील हुजणु घुरिजनि। इमरान खान तोहीन अदालत खां बची वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान जी माफ़ी क़बूल करे वरिती। अदालत शोकाज़ नोटिस वापटि वठंदे केस ख़ारिज करे छॾियो। चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह जी सरबराही में लार्जर बेंच केस जी ॿुधणी कई। इमरान खान वकील बाबर अवान सां गॾु अदालत में पेश। औरत जज खे धमकियूं ॾियण वारे केस में ॿीहर माज़रत कई। चीफ जस्टिस अतर मीनुल्लाह रिमार्क्स ॾिना त अदालत इमरान खान जे हल्की बयान मां मुतमइन आहे। इमरान खान जो डिस्ट्रिक्ट कोर्ट वञण में ऐं हिते माफ़ी वठणु बहितर अमल आहे। माज़रत खां पोइ माफ़ी ॾियण वारो लार्जर बेंच जो गॾियल फ़ैसिलो आहे। मरियम नवाज़ खे बि परॾेह वञण लाइ वॾो रिलीफ मिली वियो। लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ खे पासपोर्ट वापसि करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीर भट्टी जी सरबराही में 3 रुकनी बेंच मरियम नवाज़ जे पासपोर्ट बाबति दाख़िल मुख़्तलिफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं नेब अख़्तियारियुनि अदालत में जवाब जमा कराईंदे चयो हो त खेनि मरियम नवाज़ जे पासपोर्ट जी ज़रूरत न आहे। सुप्रीम कोर्ट अॻुवाट ई चई चुकी आहे त कंहिंखे बि आइनी हक़ खां महरूम नथो रखी सघे। पासपोर्ट वापसि मिली वियो आहे। अहिड़े इल्ज़ाम में 3 साल पासपोर्ट ज़ब्त रहियो, जंहिंजो केस मुंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल ई न थियो। नवाज़ जी अॻवान मरियम नवाज़ चयो आहे त फितने जे ज़ुल्म ऐं इंतकाम ते ॿधल सियासत खे हिकु ॾींहुं ख़तमु थियणो हो। फॉरेन एजेंट अञा ताईं कूड़ ॻाल्हाइण ऐं जालसाज़ी करण खां न मुड़ियो आहे। जलसनि जे ख़ौफ़ सबबि फितने खान मूंखे 3 महीना नेब में रखियो। कोर्ट लखपत जे डेथ सेल में बि रखियो वियो, पर इहो केस अञा ताईं फाइल नाहे थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ौमी इदारनि ख़िलाफ़ इमरान खान जी मुहिम जी मज़म्मत। वज़ीर आज़म चयो आहे त सग सूदो पकड़ियल चोर हाणे इदारनि खे बदनाम करे ॾोहो जी सज़ा खां बचणु चाहे थो। साज़िशी आवाम खां पोइ हाणे इदारनि में ॾफेड़ पकड़े रहियो आहे। साइफ़र में फेरफार करे क़ौमी सलामती सां खेॾियो वियो। क़ौमी मफ़ादनि सां खेॾण वारनि खे जवाबु ॾियणो पवंदो। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त अमरीकी साज़िश बाबति बयानीअ खे ऑडियो लीक्स वाइको करे छॾियो। इमरान खान चयो साइफ़र ते खेॾणो आहे, अमरीका जो नालो नाहे वठिणो। इमरान खान खे ख़बर हुई त हू मुल्की आइन ऐं क़ौमी सलामती सां खेॾी रहियो आहे। इमरान खान मुल्क में ॾफेड़ पखेड़ण जी कोशिश करे रहियो आहे। सियासत लाइ मुल्की आइन सां खेॾण ते इमरान खान खे शर्म अचणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चयो आहे त कानून हरकत में आयो त इमरान खान भली केॾा बि जलसा करे गिरफ़्तार थी वेंदो। इमरान खान केतिरियूं ई रेड लाइन्स पार करे चुको आहे। हुन आइन टोड़ियो ऐं रियासती इदारनि ते हमला कया। साइफ़र ते जेका रांदि इमरान खान खेॾी उनजो मिसाल नथो मिले। खेसि हिसाबु ॾियणो पवंदो। गुड्डू सखर ऐं कोटली बैराज में वहकरा मामूल मौजूद आहिनि। मंछर ढंढ में पाणी जी सतह
123.3 मां घटिजी 117.35 थी वई आहे। सप्रियोबंद ते 6 खां 7 फुट पाणी घटि थियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि शहरनि ऐं ज़रई ज़मीननि मां पाणी कढण बाबति इजलास। आबपाशी खातनि जे अमलदारनि पारां वॾे वज़ीर खे बैराजनि में पाणी जी सूरत हाल ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि मां पाणी कढण जे हवाले सां ब्रीफिंग। इजलास में सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरे, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर कणक जी पोखी लाइ मुतासिर इलाइक़नि मां पाणी जल्द कढण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। सूबे में पानी की सूरत-हाल नॉर्मल थी रही है। सिंध के ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में पानी निकाल करण वारो कम जारी है। पानी निकाली लाइ ॾींहं राति कोशिशूं करियूं पिया। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त ॿोॾि मुतासिरनि खे खाधो, तंबू ऐं ॿियूं शयूं फराहम कयूं पियूं वञनि। सिंध हुकूमत 12 लख खां वधीक ख़ानदाननि खे राशन बैग ॾिना आहिनि। सिंध में 24 कलाकनि अंदरि मलेरिया जा वधीक 1453 नवां केस ज़ाहिर। कराची में 18, हैदराबाद में 387, मीरपुर ख़ास में 363, शहीद बेनज़ीराबाद में 35, लाड़काणे में 489 ऐं सखर में 161 नवां केस रिपोर्ट। सिंध यूनिवर्सिटी की फाइनल ईयर की शागिर्दियाणी माजिदा अब्बासी जो कत्ल केस संदसि वालिद के फरियाद ते नूरियाबाद थाने से दाखिल। गिरफ्तार जवाबदार जाहिद सोलंगी पुलिस के बयान दिनों है। माजिदा अब्बासी साइंस यूनिवर्सिटी में गॾु पढ़ंदी हुई। संदसि ॿियनि शागिर्दनि सां खिल भोग ऐं मिलण पसंद न हो। कावड़ में अची खेसि क़त्ल कयो। 26 सेप्टेम्बर ते माजिदा अब्बासी जो लाश नूरियाबाद थाने की हद मां हथायो हो।